शुरुआत कंदासीं। इस्लामाबाद हाईकोर्ट में गुम थियल बलोच शागिर्दनि जी बाज़ियाबी बाबत केस निगरान वज़ीर आज़म 19 फरवरी ते इस्लामाबाद हाईकोर्ट तलबी जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। वज़ीर आज़म घरू इंसानी हक़नि ऐं बचाव वारा वज़ीर 19 फरवरी ते सुबुह जो 10 वॻे पेश थियनि। हुक्मनामे में इहो ॼाणायो वियो आहे त लॻापियल विज़ारतुनि जा सेक्रेटरीज़ बि ज़ाती हैसियत में अदालत में पेश थियनि। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी गुज़िरियल ॿुधनी जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो। अटॉर्नी जनरल पारां गुज़िरियल ॿुधनीअ ते ख़ातिरी कराइण बावजूद बलोच शागिर्दनि खे बाज़ियाब नाहे करायो वियो। ईअं लॻे पियो त वफ़ाक़ी हुकूमत कानून जी बालादस्तीअ में दिलचस्पी न पई रखे। वज़ीर आज़म घरू वज़ीर बचाव वारे ऐं घरू सेक्रेटरीज़ अदालती हुकुम ते अमल न कयो आहे। वज़ीर आज़म वज़ीरनि ऐं सेक्रेटरीज़ खे तलब करे वज़ाहत तलब करण खां सवाइ को ऑप्शन न बचियो आहे। वज़ीर आज़म घरू ऐं बचाव वारा वज़ीर ऐं सेक्रेटरी ज़ाती हैसियत में अदालत में पेश थियनि। पेश थी ॿुधाइनि त बलोच शागिर्दनि खे बाज़ियाब न कराइण ते हुननि ख़िलाफ़ एक्शन छो न खयो वञे। इहो रुख वज़ीर आज़म विज़ारतुनि ऐं सेक्रेटरीज़ खे मिसकंडक्ट जो मुरतकब बणाए थो। उहे उहिदेदार मुआशरे जे ख़िलाफ़ ॾोह में शरीक आहिनि। अदालत पारां हुक्मनामे में इहो ॼाणायो वियो त शहरियुनि खे ज़िंदगी ऐं आज़ादीअ जे हक़ खां महरूम कयो पियो वञे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाईकोर्ट में गुम थियल बलोच शागिर्दनि जी बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी थी। निगरान वज़ीर आज़म 19 फरवरी ते इस्लामाबाद हाईकोर्ट तलबी जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। वज़ीर आज़म घरू इंसानी हक़नि ऐं बचाव वारा वज़ीर 19 फरवरी ते सुबुह जो 10 वॻे पेश थियनि। हुक्मनामे में ॼाणायो वियो आहे त लॻापियल विज़ारतुनि जा सेक्रेटरीज़ बि ज़ाती हैसियत में अदालत में पेश थियनि। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी गुज़िरियल ॿुधनी जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। अटॉर्नी जनरल पारां गुज़िरियल ॿुधनी ते ख़ातिरी कराइण बावजूद बलोच शागिर्दनि खे बाज़ियाब नाहे करायो वियो। अदालत जो चवणु आहे त ईअं लॻे पियो त वफ़ाक़ी हुकूमत कानून जी बालादस्तीअ में दिलचस्पी न पई रखे। वज़ीर आज़म घरू वज़ीर बचाव वारे वज़ीर ऐं घरू सेक्रेटरी अदालती हुकुम ते अमल न कयो आहे। वज़ीर आज़म वज़ीरनि ऐं सेक्रेटरीज़ खे तलब करे वज़ाहत तलब करण खां सवाइ को बि ऑप्शन न बचियो आहे। वज़ीर आज़म घरू ऐं बचाव वारा वज़ीर ऐं सेक्रेटरी ज़ाती हैसियत में अदालत में पेश थियनि। पेश थी ॿुधाइनि त बलोच शागिर्दनि खे बाज़ियाब न कराइण ते हुननि ख़िलाफ़ एक्शन छो न खयो वञे। इहो रुख वज़ीर आज़म विज़ारतुनि ऐं सेक्रेटरीज़ खे मिसकंडक्ट जो मुरतकब बणाए थो। उहे उहिदेदार मुआशरे जे ख़िलाफ़ ॾोह में शरीक आहिनि। अदालत जो हुक्मनामे में वधीक चवणो हो त शहरियुनि खे ज़िंदगी ऐं आज़ादीअ जे हक़ खां महरूम रखियो पियो वञे।